छड़िया मां तुझे घराने के पाक सुठो बनाए छड़ियो ओ मुझे प्रिय जा परवाना मुझे महबूब जे घराने जड़ो दुनिया जे अंदर घरानो कोने मुझे दिल पर नबी जो अलिया दुनिया जे अंदर एड़ो के जो अली कोने मुझे महबूब जी फातिमा है दुनिया के अंदर एड़ी के जी फातिमा कोने मुझे महबूब जो हसन दुनिया के अंदर एड़ो के जो हसन कोने मुझे दिल पर नबी जो हुसैन दुनिया के अंदर एड़ो के जो हुसैन कोने मुझे महबूब जो बचड़ो दस्तगीरा दुनिया में एड़ो को दस्तगीर के मथे करे भेज दस्तगीर ओ मुझे प्रिय जा परवाना ओ मुझे महबूब ते कल में पढ़वारो तदे रब करीम वरी बी जगह ते फरमायो कुल्ला असलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा प्री तू जवेन तमाको को भी अजूर नथो वठा मां प्री तो फरमाया मुझे बच्चन सा प्यार कंदा कयो मुझा रबर जन्नत बकिया वारा जवान मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी फरमाइंदा बा मुझे प्रिय के राजी करो हसन मीर हुसैन के राजी कयो हसन मीर हुसैन के राजी करो त पीरन जे पीर दिल पर दस्तगीर के राजी करो अज यारियां है दस्तगीर जी ओ मुझे पीरन जे पीर जी मुर्शिद रोशन आजमीर जी अज यारियां है दस्तगीर जी अज लिगारे फकीरे को दस्तगीर रंग छोड़िया मथे करे भेज दस्तगीर जी अज बगदाद तो भी रहमत आंदी पई है मदीने तो भी रहमत आंदी पई है शाहे नजफ को भी रहमत आंदी पई है जन्नतुल बकिया मुर्शिद आशिक अली अज यारियां है दस्तगीर ओ मुझे पीरन जे पीर जी मुर्शिद रोशन आजमीर जी अज यारियां सुभान अल्लाह ओ प्रिय जा परवाना 1,24,000 गम पे नबी आया दुनिया के अंदर एड़ो के जो शान कोने जड़ो तो असांजे दिल पर नबी जो मकाम मुझे महबूब जे मकाम जड़ो के जो मकाम कोने महबूब जे बादशाही जड़ी के जी बादशाही कोने मुझे महबूब रसूलुल्लाह जे हुस्न जड़ो के जो हुस्न कोने मुझे महबूब जे घराने जड़ो के जो घरानो कोने मुझे महबूब जे मेराज जड़ो के जो मेराज कोने मुझे महबूब जे मदीने जड़ो के जो मदीनो कोने मौला जो को दिल वारी रड़ करे सुभान अल्लाह ते उनके गुंबद खजरा जो दीदा मस्त मस्त थी महबूब जिस में रड़ करे भेज दस्तगीर जे नालो जो एड़ी दात जो अज प्रिय जे कदम में मकबूल थी रड़ करे भेज दस्तगीर जे नालो जो 1,24,000 कमों पेश नबी आया सब नबियन जो मकाम एक पासे आ तो असांजे दिल पर नबी जो मकाम अञा मथे आ ओ मुझे प्रिय जा परवाना बियन नबियन जी उम्मत में मुझे रब जो कानून रब करीम लोहे महफूज में लिख रहा है
छड़ियो कलम के पेरियों पेरियों रब करीम जने बनायो कलम के हुक्म कयो वियो कलम लिखो हजरत आदम अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगार रब वाहिदुल क़हार हजरत नूह अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगार रब वाहिदुल क़हार हजरत शीस अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगार रब वाहिदुल क़हार हजरत दाऊद अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगार रब वाहिदुल क़हार हजरत शीस अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगार रब वाहिदुल क़हार हजरत मूसा कलीमुल्लाह जी उम्मत गुनहगार रब वाहिदुल क़हार हजरत ईसा रूहुल्लाह जी उम्मत गुनहगार रब वाहिदुल क़हार जदे सब नबियन जी लिस्ट पूरी थी हेडा आमना जे लाल जो नालो आयो मुझे रब जा कानून मत जीव्या शान समझ में अचे तो दिल वारी सुभान अल्लाह रब करीम फरमाओ कलम कार वारी सिक छड़े दे हाने लिखे न आखिरी ज़मान नबी जी उम्मत गुनहगार इन उम्मत मचा रब वडो मेहरबान मुझा मौला जे को रड़ करे सुभान अल्लाह तवे उन सा मेहरबान थी पड़ा ये सब के उन जो झोलियो रहमत सा भरे चढ़ जा ओ मुझा मौला उन जी रोज़ी में कदे तंगी न दे जा जो को हथ खड़ी दस्तगीर जो नारो बुधाए उन जे हथ के जो के नबी हिकड़ो मौजूदो खणी आयो को नबी ब मौजूदा खणी आयो को नबी टे मौजूदा खणी आयो हेडे तने हारियो को नबी चार मौजूदा खणी आयो पर वाह कुर्बान वजा बिया मौजूदा खणी आया हे शान समझ में अचे जेतरो ओतरी सुभान अल्लाह बिया मौजूदा खणी आया तो असा जो फ्री पान मौजूदो बंदी आया मुझे महबूब वारन का वठी पेरन ले मौजूदो ही मौजूदो मुझे प्रिय जो उथन मौजूदो मुझे प्रिय जो वेहण मौजूदो मुझे महबूब जो खाण मौजूदो मुझे महबूब जो मुर्गण मौजूदो महबूब जो घुमण मौजूदो महबूब जो वेहण मौजूदो महबूब जो सुमण मौजूदो महबूब जो दिसण मौजूदो ॿुधण बि सुभान अल्लाह तो दिल पर नबी जा परवानो रड़ करे सुभान अल्लाह तो इन जे करे सुभान अल्लाह हेडे तवज्जो जे तमार लो कया इन जे करे त मुझे दिल पर नबी हयातुन नबिया तवज्जो जे तमार लो कया मुझो नबी हयातुन नबिया इन जे करे मुझे दिल पर नबी जो जनाज़ो मुबारक न थियो दादा दर करे सुभान अल्लाह मत को जवे त मुझे महबूब जो जनाज़ो के पढ़ायो के साहबी महबूब जे जनाज़े में ना मुझे दिल पर नबी जो जनाज़ो छो रखियो वियो नबी जी जिथे वफात थींदी नबी के उते ही रखियो वेंदो मुझे दिल पर नबी जी पांजे हुजरे मुबारक में विसाल मुबारक थियो वो हुजरो मुबारक एतरो नंढो जंहिंमें महबूब जा साहबी 10 खां 15 साहबी पिया लखे साहबी दीदार कंदा पिया वञनि दुरूद सलाम पढ़ंदा पिया वञनि एतिरा साहबी जो मुंहिंजे महबूब जे दीदार जे करे दीदार कंदे कंदे 3 ॾियारा गुज़री विया दादा तरह सुभान अल्लाह तो मत कोट में महबूब जो जनाज़ो छाजे ला पयो न आत्मा तो बुधाया प्रिय जो जनाज़ो मुबारक सिर्फ मुझे महबूब जे साहब जे दीदार जे ला छो जो के आम मानो जो
जिस्म त कोने जो खराब थे हे त मुझे दिल पर नबी जो जिस्म पर मुझे मुस्तफा जे गुलामन जे लासा सुनन जो अकीदो छाए ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मेला तनके मथे खड़े भेज दस्तगीर जो मुझे प्रिय जा परवाना मुझे महबूब रसूलुल्लाह जो जनाज़ो इया थियो जो दुरूद पढ़ंदा वया सभिन दीदार कयो मुझे महबूब के लहद में लायो लाथो वयो हेॾे निहारियो छो जो मुझे प्रिय का मथे त को होई कोन जनाज़ो केर पढ़ाए पर इहा बिंगार मुझो प्री हयातुन नबिया अद जो को मरी वने जनाज़ो उन जो थींदो आ मुझो नबी त हयातुन नबिया किया पढ़ो वने वो मुझो दिल पर नबिया जिया हुकूमत दुनिया के अंदर हा नबूवत जी हुकूमत पई हले ज़ाहिरी बुरको मटायो तो पांजे रोज़े मुबारक में पानी हुकूमत नबूवत वाली बादशाही कयामत ताईं रब करीम जारी सारी रखी छड़ी है सुभान अल्लाह करने मथे करे भेज दस्तगीर जो ना अने मदे आवाज न करे भेज दस्तगीर तने त मुझे रब जन्नत वाले मुर्शिद आशिक दी शा कलम खयो इन होरिया नारे ते त मां को न बुधाई घोर घर पार जिंद जान कया सदके मतियूं माल फकीराना हाल कया घोर घर पार अजो को मुल्लो उथी जवे तो नबी मो जेड़ो अरे फतई नबी ते कलमो पढ़ी वो भी नबी सा हमसरी कई हेफ तुझे हालत तू किए नबी जड़ो थी सकने तुझे जिस्म मां पगर निकरे तो के घर वाली गड वेहण नथी दे त तू में थप थी अचे दुनिया जा मानू को का नफरत कंदा है तुझे जिस्म मां पगर निकरे त थप थे मुझे महबूब जे जिस्म मां पसीनो अचे को खुशबू में भरजी वने तो लिगारी फकीरा तुसा एवें जो फैसला करो जेंदा पगर महबूब दे पगर जेड़ा नहीं थी सकदा तो मेरे महबूब दे जिस्म जेड़ा जिस्म का थी सकदा कैसे फरमाने सुभान अल्लाह ओ नकी सिज जवान नकी चंद्र जवान हुरन के गुलाम गुलाम जवान बाकी तो जैरो ये इंसान जवान जीवन भी सलवात में इन मुल्ले जे चवण ते पानी घर वाली न थी जे मुस्तफा जे इशारे ते वण पाणू पांजो पटरा मुस्तफा जे कदमन के पाची जुमा वाह वाह मुर्शिद और घर पार जिद जान कया सदके मदियूं माल फकीराना हाल कया घोर घर मारा हिन हिक मिस्रे में मुझे मुर्शिद हिक हिक मोती पायो ये लाउंड जो छा थी ॾाढे हड़ करे सुभान अल्लाह चओ शेर हले न मुर्शिद छा था फरमाए सुभान अल्लाह हथन मथे करे भेज
दस्तगीर जो नारो दो मूसा तूर तिरवन जुतियों अर्श घुमन सिज वापस वरण चंद्र टुकर थियन अबू जहल सड़न पत्थरियों कलमा पढ़न अबू जहल सड़न पत्थरियों कलमा पढ़न एड़े दिल पर जोत दीदार कया मथे करे भेज दस्तगीर जो ना और घर मारा जा फिर जा जोड़ा जिए राती उचन वेठे महबूब सा कटे खान संड बकरियों हुजन उहे खीर दियन इयां कंहिंजे हथन मां वंदो पाणी ॾिसां ॾाढा करण करे सुभान अल्लाह जो और घर बार जिंद जान कया सदके मतियों माल फकीराना हाल कया गोर घर बार बिजली बोरात आहे मुस्तफा सवार आहे सही सब नबियन जो सरदार आहे सही कुल इमाम जो इमाम आहे सी मुर्शिद आशिक अली शाफी सुभान अल्लाह और माइक भले आवाज घटा दिया सूची नहीं हिन जो आवाज फुल कर जा घोर घर बार उसने फरमाया असा इया सिंगार चोरी कया सुभान अल्लाह पिरिया के टिठो वो सिंगार कया वाह 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 सुभान अल्लाह और सी मुर्शिद आशिक अली शाह सिंगार कया करे सुभान अल्लाह जाओ अल्लाह इन्ना औलिया अल्लाह ला खौफ अलैहिम वला हुम यहज़नून ला खबरदार जे के अल्लाह जा दोस्त हैं इको दिस्तुर जेके अल्लाह जा दोस्त हैं न दुनिया में उन्हनि खे कोई खौफ न को गम आहे अल्लाह जा प्यारा जे के रब पंहिंजो प्यारो बनायो उनखे पावर बि त ॾींदो न रब पंहिंजे प्यारनि खे ताक़त ॾींदो आहे रब पंहिंजे प्यारनि खे ताक़त अच त ॿुधायां कीअं ताक़त ॾींदो आहे सुभान अल्लाह रब जे हुक्म अल्लाह जो प्यारो नबी ये जो नालो हजरत दाऊद अलैहिस्सलाम तकनी के पीछे बस करो थके तो बने ये तो छत पे वो डाला सुभान अल्लाह के थकनी पे जो नहीं थका उड़ाने आप भेज दा सही दाना अल्लाह के तो सारे इश्क को सलामत रख आमीन अल्लाह जे प्यारे दाऊद अलैहिस्सलाम ने एकड़ो ताजर शख्स आयो ताजर
अजी अर्ज कहीं ओ अल्लाह जा नबी फलाना आइन त गरीब पर उन्हनि गऊं मुंहिंजी कुही करे खाधी आ मूंखे पंहिंजो उन्हनि खां हिसाब वठी रे अल्लाह जे नबी वटि ताईं थियो हेॾे नियारियो उहे ॿ ॼणा हिकिड़ी अमड़ हुई ॿियो उनजो पुटु हो अल्लाह जे नबीअ घुरायो तव्हां हिन जो हक़ छो खाधो आहे उहे चवण लॻा ओ अल्लाह जा प्यारा नबी असां पंहिंजे मर्ज़ीअ सां न खाधो आहे उहा गऊं पाण असां वटि हली पई अचे गऊं पाण बि असां सां ॻाल्हाए मां अवां जे लाइ हिलाल आहियां मूंखे ज़िबह करे तव्हां खाओ पहिरें ॾींहं ते आई असांखे कंहिं लिगारी फ़क़ीर दी न होवे मोटा छोड़ी दे नहीं मतलब के बेदी होवे असां ईंदे करे मोटा छोड़ी दे लिगारी फ़क़ीर न तो कोई न क़ौम होसी साडा तो सुभान अल्लाह अल्लाह जे नबी के अर्ज करण लगा ओ सोना वरी बेदियां ते भी आई तो असां सां ॻाल्हाए असां हैरान थी के कौन भी ॻाल्हाईंदी पई मैं हिलाला में को खाओ तो सा ओ अल्लाह दा नबी त्री जादी था वन गऊं आई वन आखे दी पिए में हिलाला तो सा ज़िबह कर में को खाओ जिसे असा भी घट कोनी के जगह त्री जादी हेटर तो कर छोड़िए सर आने ट्राई दी आई असा कर पिछे असा की छोड़ो ट्रे ॾींहं असां वटि आई असां ज़िबह करे उन जो गोश्त खाधो अल्लाह जे नबी दाऊद अलैहिस्सलाम फरमायो ओ ताजर हाणे जेकी गऊं जी खल आहे इहा मां तोखे अशरफ तां भरे थो ॾियां हिन ग़रीबनि खे माफ़ करे छॾ मुंहिंजो ईअं कॾहिं बि न थींदो ये कदे भी न थींदो असां हिसाब मूंखे अञा हिसाब वठी ॾे ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो अल्लाह जे नबी दाऊद अलैहिस्सलाम दे ज़बूर किताब अल्लाह जे नबी पढ़ियो तो मुझे रब जे तरफा करे सुभान अल्लाह उन ताजर जे ला पैगाम आयो अल्लाह जे नबी ओ मुझे प्रिय जा परवाना इया दाऊद अलैहिस्सलाम के पांजे उम्मत ने अर्ज कयो सुना क़यामत जॾहिं दी उते हिसाब कीअं थींदो अल्लाह जे नबी फरमायो सुभाणे ईद जो ॾिहाड़ो मां तव्हां सभिनि जे आॾो मां बयान कंदुसि ऐं ॿुधाईंदुसि त क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब कीअं थींदो ये ॻाल्हि उहे करे हलिया विया पोयां हे मुंहिंजे महबूब जा परवानो हे मसलो ताजर वारो अल्लाह जे नबी के हुकुम थियो ओ प्यारा नबी इहो जेको ताजर आयो आहे तोॾे चवे थो हिसाब किताब वठी ॾे ओ अल्लाह जा नबी इहो जे गऊं खाधी आहे इन जो पीउ हो वॾो वापारी हो वॾो ताजिर हो इहो जेको ताजिर चवे थो मुंहिंजो हक़ आहे इन ॾे वठी ॾे इहो हुनजो नौकर हो वयो रस्ते में उन मालिक खे कोई इन क़त्ल करे छॾियो सॼो सामान
ते काबिज थी करे हे ताजर बणजी वियो आहे। इन छोकरे जे गऊं पुठी खाधी आहे, इन जे पीउ जो इहो ताजर कातिल आहे। इहो ताजर इहो कातिल आहे। हक़ त उन्हनि जो जे पुठी खाधी आहे, गऊं त उन्हनि जे अपे जी। ॾाढा करे सुभाणे अल्लाह। जियां जो ईद जो ॾियारो थियो, अल्लाह जे नबीअ को अर्ज़ कयो, ओ सुना तोखे अर्ज़ कयो से तो कयो ईद जे ॾियारे मां ॿुधाईंदुमि क़यामत जे ॾियारे कीअं हिसाब किताब थींदो। हेॾे ॾियारो त मां अर्ज़ कयां, अल्लाह जो नबी दाऊद अलैहिस्सलाम हुन ताजर खे सॾु कयो। ताजर अची बीठो, दे ख़बर तूं पंहिंजे हक़ जे बयान में चओ छा आहे। ओ सुणा मुंहिंजी हुननि खां हरू भरू पुठी आहे, मूंखे उन्हनि खां हिसाब किताब वठी ॾे। त अल्लाह जे नबी फरमायो, तूं उन्हनि खां हिसाब थो घुरे, अॻ में तूं पंहिंजो त हिसाब ॾे। तूं पंहिंजो त हिसाब ॾे। हिसाब ॾियां जॾहिं हिसाब थो चवे इन जे अबे खे क़त्ल करण वारो तूं वे। उहो उनजो बाबो तो वॾो ताजरो, तूं उनजो नौकर हुए। उन सां गॾु वए रस्ते में मौक़ो मिलो तूं उनखे ज़िबह करे दफ़नाए उनजे माल ते काबिज़ थी वेही रहे। मां ईअं न कयो, कोई शायद जो कोई आहे कोन, शायद जो सयान कर मदद तो के बे चए हो जे मां बाबा जी मेहनत सां एतरी मेहनत करे करे मां ताजर थियो आहियां। मां इन जे अपे के कोन पुठो न उन जे अपे जो कातिल आहियां। ॾाढा रण करे सुभान अल्लाह चओ। हाय 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 वाह वाह सुभान अल्लाह। अल्लाह जे नबी उन जे ज़बान ते मोहर हई, ज़बान के तालो लगी वियो। अल्लाह जे नबी जो इशारो थियो, ओ इन ताजर जा हथ अवां शाहिदी ॾियो, हिन इहो क़त्ल कयो या न कयो। अल्लाह जे नबी जो हुक्म थियो, ज़बान के तालो लगी वियो, हथ ॻाल्हाइण लगा। साईं वाक़ई अल्लाह जा नबी हे इन जे पीउ जो कातिल आहे। वाक़ई असां हथनि सां वठी करे छुरी खंजर बि ओ सुणा खंजर खणी असां सां वाक़ई हिन जे पीउ खे पुठो अखियूं भी शायद कन भी शायद सजे। ओ ईद में अचण वारा सब ॾिसन पिया, जंहिं सवाल कयो क़यामत जे ॾियारे हिसाब कीअं थींदो। अल्लाह जो नबी ॾेखारे पियो त हिसाब कीअं थींदो। उहे हथ था चवनि, ओ अल्लाह जा नबी फलाणे इलाइक़े में हिन जे पीउ खे क़त्ल कयो, उनखे उते दफ़न कयो, खंजर बि उहो उते दफ़न थियणो। जीअं जो उन सभिनि ॿुधो हैरानगीअ में अची विया, ॾिठो तव्हां खे क़यामत जे ॾियारे अल्लाह जे नबी फरमायो ईअं हिसाब किताब थींदो। उन ॾियारे ते ज़बान उनजी बंद थी वेंदी, न त ज़बान सां त माण्हू कूड़ बतूड़ हणी करे जान छॾाइण जी कोशिशि कंदो। न हो कहारीअ जी खोर न हूंदी, ज़बान खे तालो लॻल हूंदो। हथ सां गुनाह कयईं त हथ शायदि ॾींदा, अखियुनि सां गुनाह कयईं त अखियूं शायदि ॾींदियूं, कननि सां गुनाह थियो कन शायदि ॾींदा, पेरनि सां गुनाह थियो पेर शायदि ॾींदा। ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो अल्लाह जो नबी सभिनि खे वठी वञी उते पहुता। वाक़े जो उते उन जॻह ते उहा क़बर खोटनि त उन जेको ग़रीब हो उन जो पीउ जेके क़त्ल कयो हुयो उन जे पीउ जो जनाज़ो कढियो हुयो। इहो मुंहिंजे रब करीम पंहिंजे प्यारनि खे ताक़त ॾींदो आहे। ॾाढा करण करे सुभान अल्लाह जो मुंहिंजे प्रिय
ॿुधाईंदा आहिनि आख़िरत जूं बि ख़बरूं ॿुधाईंदा आहिनि इहो त दाऊद अलैहिस्सलाम ख़ुदा त तो असांजे नबियुनि जे सरदार जो मक़ाम केतिरो न आला सुभान अल्लाह दिल बरसांदी दड़ी ओड़ी ला गरिया की अमा घड़ियो घड़िया जे प्रिय सां प्यार कयो उन खां पुछा कर न जे दुनिया सां प्यार कयो उनखे कहिड़ी ख़बर प्रिय जे इश्क जी उनखे कहिड़ी ख़बर मुंहिंजे महबूब जे प्यार जी महबूब जो प्यार पुछा करणो थी त कलंदर खां पुछा कर फिटाईअ खां पुछा कर काॾे करण करे सुभाणे अल्लाह चओ महबूब जो शान पुछा करणो थी त मुर्शिद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी खां पुछा लजपाल जन्नत बचा वारो जान मुर्शिद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी मुझे प्रिय जे इश्क में 24 कलाक रोंदा जॾहिं मुझे प्रिय जो शान अची वञे हा मुझे मुर्शिद जे अखियुनि मां पाणीअ जो मींहुं वसी पिया एतिरो त इश्क जो समुंड हो जो किरोड़नि माण्हुनि जे दिलनि में मुझे महबूब जे प्यार ॾियण वारो मुर्शिद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी मां हिकड़ी घड़ी भी प्रिय का सवा नथो गुज़ारे सघां दिल बरसांदी दड़ी अड़ीला घरिया की अमा घड़ियो घड़ियला सुभान अल्लाह जो तब में सुरूर कया ओ हुरन बेस्ट अरे मलकन सलात पड़ी ओ पड़ियला घरिया की अमा घड़ियो घड़ियला मलकन सलात पड़ी ओ पड़ियला घरिया की अमा घड़ियो घड़ियला सुभान अल्लाह जाओ ना सुभान अल्लाह भेज दस्तगीर पे खड़ी करे जो ना दस्तगीर ओ सवार सैयद सजोला बोरा कते व्योम चढ़ी ओ चढ़ीला मदनिया सांदी दड़ियो अड़ीला घरिया की अमा घड़ियो घड़ियला हे नज़रूं जेको मुंहिंजे प्रिय जे दरबार में खणी वञे ओ दुनिया वारा हिन दुनिया इन अखड़ियुनि खे बेहयाईअ में न विझो रब करीम अखड़ियूं बेहयाईअ जे लाइ न ॾिनियूं हे अखड़ियूं त मुंहिंजे प्रिय जे दीदार जे लाइ मिलियूं बेहया के मुंहिंजे दिल पर नबीअ जो दीदार न थींदो बेहया के मुंहिंजे अलीअ जो दीदार न थींदो बेहया के हसन मीर हुसैन जो दीदार न थींदो बेहया के दस्तगीर जो दीदार न थींदो जंहिंजूं नज़र हेठि झुकियल हूंदियूं उन नज़रुनि में भी रब पावर रखंदो आहे ओ दुनिया वारा रब करीम मुंहिंजे दिल पर नबीअ जे करे एतिरो महिरबान जे करे पंहिंजे हथनि खे पंहिंजे नज़र पर भी रोशन बंदी वञे करे सुभान अल्लाह ओ दुनिया में हराम खाइण जे लाइ न आया आहियो जेकी हराम
शइ ॾिनी कई वई आहे उन हराम जे वेझो वञणो न आहे। ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो रब करीम जेकी हिलाल करे ॾिनी आहे उन में ई मुस्लमानी आहे, उन में ई रूहानियत आहे, उन में ई बुज़ुर्गी आहे, उन में ई रब जी महिरबानी आहे। तो असां नबीअ ते कलमो पढ़ियो आहे, दुनिया में अहिड़ो किरदार कयो क़यामत जो ॾियारो ते प्रिय जे अॻियां कंध खणण जहिड़ा थियो। ईअं मुंहिंजे महबूब जे प्रिय सां प्यार करे प्रिय ते सलात पढ़ी जॾहिं दम निकिरे मलाइक मुबारक हुननि त नबीअ जो गुलाम अची वियो आहे। मुंहिंजे महबूब जा परवानो दुनिया जे अंदरि जेतिरो हराम ते कोशिश था कयूं, हराम ते मेहनत था कयूं, इहा हिलाल ते मेहनत करणु घुर्जे। छो जो अल्लाहु खैरुर राज़िकीन, मुंहिंजो रब भले रिज़्क़ ॾियण वारो आहे। ओ हराम जा लखे रुपया ढेर नज़र ईंदा, उहे कख बि कोन थई, उहे हराम जा हूंदा, घर में झगड़ो कोन वेंदी, हराम जा हूंदा, बच्चन के खाराईंदे बच्चा बेहया थींदा, ओ बच्चा नाफरमान थींदा। ओ हराम कहिड़े कम जो मुंहिंजे महबूब जो उम्मती थी करे अल्लाह के छो थो रंजाए, पंहिंजे प्रिय के छो थो रंजाए। हा हिलाल जी रोज़ी कमाए पंहिंजे बच्चन के खारा त उन बच्चन मां भी रब के वलीउल्लाह पैदा करे छॾे। तो असांजे माशरे में आयर जेतरे हराम न खाईंदो पूरी किथां कंदो न न हिलाल वारे जी रिज़्क़ रोज़ीअ में एतिरी त बरकत हूंदी जो रब उन जी बेचैनी ख़त्म करे छॾींदो आहे। हराम जे खाइण वारे खे बेचैनी भी थींदी, निंड भी फिटल हूंदी, दुनिया जे तख़्ते ते उहो सुख जो साह न खणी सघंदो, छो जो हराम उन जी हर शइ ईमान के भी विञाए छॾियो आहे। हिलाल जी रोज़ी पाण भी खाए पंहिंजे बच्चन के भी खाराए। मुंहिंजे दिलबर नबी फरमायो हिलाल जे रोज़ीअ जो हिकिड़ो गिरो खाए ॼणो न 40 साल मुसले ते भी इबादत कमाई आहे। ओ दुनिया जे हराम मां पूरी न थींदी आहे। ओ महबूब जा परवाना ईअं न आहे त दुनिया मेड़े कठे ठाहे करे वठो, न न मतलब कंहिं ताजर या कंहिं अमीर के ॾिसी तुंहिंजी भी दिल जी हसरत हुजे त मां भी इन मक़ाम ते हुजां, मां भी अहिड़ियूं महलातूं ठारायां। अड़े उहे महलातूं त महलातूं ठहियूं पर अल्लाह जी ज़ात जो कसम आहे उन महलातुनि खां तुंहिंजा कखां घर लखे हिसा वधीक आहे। जे दुनिया मेड़ी ठाही जे दुनिया गॾु कई उन खां भी रुपए जो हिसाब ज़रे जो हिसाब वरितो वेंदो आहे। ईअं न आहे त अमीर थियो त हिसाब पवंदा, न न ओ तूं गरीब भलो आहे जो हिसाब न ॾेई सघंदे। ताज़ा करण करे सुभान अल्लाह जो दुनिया की मिसाल वठो यार, कंहिंखे हिकिड़ो लख रुपयो ॾियो अदा सौदो वठी आ, ॿिए खे वरी 100 रुपयो ॾियो अदा तूं भी सौदो वठी आ, ॿई मोटी आया, हाणे ॿई हिसाब किताब ॾियो, ॿई जो हिसाब किताब ॾियनि त जल्दीअ में सवलो हिसाब कंहिंखे लॻंदो, लख वारे खे 100 वारो का हिसाब किताब करे जान छॾा, मथे में सूद पवंदो लख रुपए वारे खे। बस मुंहिंजे रब खां इहा दुआ घुरंदो कर मुंहिंजा मौला मूंखे हिलाल जी रोज़ी एतिरी ॾे जो कंहिंजे अॻियां हथ टंगण जी ज़रूरत न पवे। मुंहिंजो रब कादिर करीम
तू हक जी दुआ तो घुरे इन दुआ में मुझे रब जा फरिश्ता भी शामिल थी ओलई सुभान अल्लाह जो को हिलाल कमाए वारो दिसण में त गरीब हूंदो पर उनजी गरीबी मजबूरी न हूंदी ॾाढा करण करे सुभान अल्लाह जो ॾाढा भेज दस्तगीर जो नारो वाह 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 सुभान अल्लाह वाह 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 महबूब मुर्शिद सुभान अल्लाह अतन के मथे कई हाथ मथे जोरदार नारो हे दस्तगीर सुभान अल्लाह गाल बल केड़ी चले याद सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हथ मथ करे भेज दस्तगीर जो नारो अजा रण करे भेज दस्तगीर जो नारो अज तार मां बेड़ो तरयो जा मिठा तुझे करे गमदर दव्या वारो वरयो जा मिठा तुझे करे हजरत दाऊद अलैहिस्सलाम गलती भी गाल याद अची वई पर ॿुधाए हजरत दाऊद अलैहिस्सलाम हिकड़ी औरत आई ओ अल्लाह जा नबी मां तोरे दां खणी आई आया हिकड़ी दां सुना मां अटो खयूं पी अचां हवा जो आई मुंहिंजो अटो सॼो उॾारे छॾे हवा को हिसाब वठी दे माई याने भई हवा खड़ी काले ने केड़ो हिसाब मां हवा को केड़ो वठो ॾाढा तो सुभान अल्लाह तो न सुणान माई का दिलदी हां जे पे मेहरबानी न करे थोड़ी सही हिसाब गिन दे वाला दा नबी है अल्लाह जे नबी फरमायो तोके 10 मण खरमान जा सुभान अल्लाह हाणे बस छड हवा जी बचर सुभान अल्लाह अल्लाह जो नबी त सब राज के समझदो हवा के केड़ी ताकत जो इन जो अटो खणे इन में भी रब जो राज देंगा पे पीछे सही है बल थोड़े थाल दे बदरे दा जो मण मिले सुभान अल्लाह माई खयूं पई वने जियां जो बाहर निकती अल्लाह जो नबी हजरत सुलेमान अलैहिस्सलाम वाह 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 सुभान अल्लाह हजरत दाऊद अलैहिस्सलाम जो पुत्र सुलेमान अलैहिस्सलाम माई कादे जी खयूं वने मुझी हवा मुझो अटो खणी वही हजरत दाऊद अलैहिस्सलाम मेहरबानी कई आने उन हवा के छड़ मां तोखे हेजा सुभान अल्लाह ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह अल्लाह जो नबी सुलेमान अलैहिस्सलाम 70 सालन जी उम्र जो अल्लाह जे नबी चयो ओ माई हवा के केड़ी ताकत आहे जो अटो खणे हरन बाबे दे हलो दा जो सतो आगु हवा के घुरा हिसाब वठदो हिसाब वठदा ॾाढा न जाओ अजो को वडेरो जा त पेरो त अनमोट रहा हिसाब अल्लाह जे नबी फरमाए इहो भी खणी वने पर हवा को भी हिसाब किताब वठंदा जियं जो आयो हजरत दाऊद अलैहिस्सलाम जे पैरन दे के बाबा सुभान अल्लाह या माई असा जे तरह तो खाली कियो कोई हिसाब गिन दे राग को जो ना बाबा न मेहरबानी कर पी
नबिया पुत्र भी नबिया ताड़ियां करण करे सुभान अल्लाह ओ मुझे प्रिय जा परवाना हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ओ बाबा दुआ तू गुल आमीन माथो जवा हवा के घोरा सुभान अल्लाह हवा के घोरा हवा के घोरा रब जे दरबार में अर्ज कर मौला हवा के इंसानी सूरत नहीं मोकिलता सा पूछो इन जे दिल इन जी मुतमइन थी वने त हर शय में मुझे रब जो राज हुंदो है अल्लाह अकबर मुझे प्रिय जा परवानो अल्लाह जे नबी दुआ घुरी हजरत सुलेमान अलैहिस्सलाम आमीन जैया हवा इंसानी सूरत में आई अच्छी वेही रहे हवा जी सही मेरा अड्डा क्यों डाले साईं में अपनी मर्जी दे को नहीं उड़ाया केदे मर्जी ए अल्लाह दा नबी मैं को रब दा हुक्म था ओ साईं मुखे रब जो हुक्म थियो त दरिया या समुंद्र में केजी बेड़ी पई बुडे रब करीम फरमाओ हवा यो अटो माया जो खणी वञी उन जे सुराख के बंद कर जो मो रब के बाधाए रहा है मुखे रब करीम जो हुकुम थियो तदे मां हिन जी तकलीफ़ करे मां हिन जो अटो उडारियो वञी उन जी बेड़ी जो सुराख बंद कयो तदे उन जी बेड़ी बची अल्लाह जे नबी जो बुधी इन हर के में रब जो राला बंद माना मैं हारे दुनिया सतर आखिरता है हर शय में मुझे रब जो हर शय में मुझे रब जो दुनिया में थोड़ो नुक़सान थी वञे वो शिकवा कंदो वतनो हर हिक जे आडो अदा मुंहिंजो हे नुक़सान थी वियो न ज़ाहिर में त नुक़सान पर यार मोमिन जे लाइ हर शइ में फ़ाइदो थींदो आहे मोमिन जे लाइ हर शइ में फ़ाइदो थींदो आहे मुझे कलाक में जा पूरा थी गया दस्तगी दी करामत की अर्ज करनी है हुन देर थी गई है कलाक में जा पूरा थी गया इंशाअल्लाह लगन बे दफे हाजिरी दे सही थकल नारो छो सुने अली सिंह की करामत बता अली अलिया चो अली अलिया चो अली अलिया जे वर्तिया गलिया थी उन जी तने तो चो तू भी नजर ते हलिया तने तो आशु जमे ना जे तो के विलायत सुभान अल्लाह न चवे मथे करे सुभान अल्लाह चो जे तो के विलायत तवठ दरवाज़ो है दरजो और जंजो लक़ब असदुल्लाह मिलंदई जन्नत शेर हले अदी मुकादरी दादा सुभान बचल सही दादा सुभान अल्लाह शेर अते हले जेतरो शेर वणे
कंजू साहिब न करे हमें उतरा जोर नाल सुभान अल्लाह जितरा शेर वणे ओ जंजी काबे में थी विलादत जंजी मस्जिद में थी शहादत तनके पते करे सुभान जो चेहरो दिसण भी इबादत मां छो न थिया संग दर इन जे दरजो मतलब कोई चवे त सुन्नी अली खे न मञीदा अली त आहे ई असांजो वाह 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 जे तोखे विलायत आवतणी अली जी करामत वदे में वदी आहे केडो भी मुनाफिक होंदो न तब जदो अली मुंजो आहे सुभान अल्लाह ओली न मञण वारे का भी अली मञ रहा है तो मां अली अली आहे वाह ॾाढा कड़ करे सुभान अल्लाह दो ओ सुन्निया वाह अली पाक जो प्यार भी रब तोखे नसीब कयो अली जी पैरवी भी तोखे नसीब फरमाई तमाम ताश को असां को बचायो तहां के पाजो ॾाढो प्यारो आ तोखे पाजो ॾाढो प्यारो आ असां के पाजो ॾाढो प्यारो न हूंदो हां सही है वाह 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 ॾाढा त चवो न जे तोखे विलायत आओ वठणी तवठ दरवाज़ो है दरजो अञा भी शेर पढ़ा अली सरकार जे प्यार जी निशानी केड़ी आहे अली जे प्यार जी निशानी केड़ी आहे बुधाया प्यार उनके चइबो आहे प्यार चइबो आहे पैरवीअ खे सुभान अल्लाह वाह 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 सुभान अल्लाह दावा त हर को करे पर ॾिसे अली वारो अदा अथसि या न अली वारी सुन्नत अथसि या न वाह 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 अली वारी नमाज अथसि या न अली वारो पटको ताज अथसि या न ओ जंहिंजे रूह खे पंहिंजो रूह सॼो जंहिंजे जिस्म खे पंहिंजो जिस्म सॼो जंहिं उनखे ॾिठो तंहिंखे बेइज्जती सॼो ॾिस शान सईद जे शोहर जो जे तोखे विलायत आवतणी त वठ दरवाज़ो है दरजो अञा हिन जो आख़िरी शेर ॿुधायां दिलि चवे साईं बादशाह जे करे ॿुधायां मुंहिंजे बच्चे सही रहमत जा बादशाह वॾी महिरबानी और जेके आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो भाऊ सॼो हर जाइ ते पाण सां आहे गॾियो जिद पार न थियो मुजादा त पोइ तूं ॾिसवा क्यों ख़ैबर जो फरमाशा तो सुने अली जी करामत मुनाफिक हर सुने अली वठ वो हल्को सल्को ने भागो न हो चंगो भलो चंडरो सुना अली
मां तो को हिकिड़ो सवाल थो कयां छो अली फरमा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मां अलीअ खां अॼु सवाल करणो थी त कर मां उनजो जवाब अली ॾींदो अली उहो अली थो चवे अली अॼु जेको बि तूं चवंदे न तो बनो बिरा पली को जेको चवंदे मां उनखे कूड़ करे ॾेखारींदो थोरे अलीअ फरमायो अहिड़ो को मां जो लाल ॼायो ई कोन्हे जो मां अलीअ जे ज़बान खे कूड़ो करे सघां वाह 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 सुभान अल्लाह वाह मुझा मुर्शिद करीम सुने हैदर करार जे दरबार में अर्ज करे ओ सुना अली अली बुधाय द अजमा वाह 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 तार मां बेड़ो तरियो मुंजा मिठा तुझे करे ओ सुनाली बुधा तजमा खाधे पीते में छा खाईंदो सुने अली फरमायो ओ मुनाफिक जो खाधे पीते में जो तू खीर ऐं चांवर खाईंदे खीर वो पतीत थो चवे अली अल्लाह जी ज़ात जो कसम अॼु मां न खीर पीअंदुसि न चांवर खाईंदुसि तुंहिंजो पी बि खाईंदो सुभान अल्लाह वाह अली जी ज़बान हली वई न खाईंदी वाह रुलंदो फिरंदो शाम जो घर पतो पंहिंजे घर वारीअ खे थो चवे छा पचायो अथई हिन बागा आंदो छा थी जो पचाया ॿियो कुझु बि मूं वटि कोन्हे बस मां मुंहिंजे लाइ खीर ऐं चांवर रखिया आहिनि खीर और चांवर जो नालो ॿुधे त बाहि लॻी वई न खाईंदो चङा कानो ततो आयो आहे सुभान अल्लाह हिते कुझु कोन्हे त भला बरसां कंहिं घर वारे खां पुछा कर पाण में अदीला बरसां घर में वई अदी छा पचायो अथव अदी ॿियो त कुझु कोन कयो अॼु खीर ऐं चांवर कया आहिनि वरी टे घर मां पुछा कई वई अदी छा पचायो अथव अदी खीर ऐं चांवर चौधारी सॼे महले मां फिरी आई छो जो सुणे अलीअ जे ज़बान मां लफ़्ज़ निकिता सॼे महले में खीर ऐं चांवर जो न्याज़ हली रहियो आहे सुभान अल्लाह वाह फिरी मोटी आई वॾो खुले भाॻो जाॾे वॾा खीर चांवर वाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे इहा दिखा त खान त पोइ मर त भले बुख मर सुभान अल्लाह बस ईअं कावड़ जी घर खां निकितो जीअं जो घर खां ॿाहिरि निकितो ॻोठ खां ॿाहिरां वॾो रस्तो हो न ते वञी बीह रहियो आहे हिकिड़ो काफ़िलो पियो गुज़र करे कि यार मां बुखायल आहियां मां बुखायल खे को खाधो खारायो उहे काफ़िले वारा सखिया चवण लॻा त बुखायल खे खाधो खाराइण रब खे राज़ी करणा विहारियो पंहिंजा सॼा उठ घोड़ा विहारियो काफ़िलो विहारे हिननि खे 15-20 मिंट अधु कलाक लॻी वियो हिन जे साम्हूं दस्तरख़्वान बि लॻी वियो पुछा कयो त जेको खाधे पीते में का बचत आहे त ॾियोसि हे बुखायल आयो आहे पुछा कंदा विया काफ़िले वारा अदा खपी वियो जॾहिं आख़िर में पहुता जेके आख़िरी काफ़िले वारा अदा ॿियो त कुझु कोन्हे असां नंढनि ॿारनि जे लाइ खीर ऐं चांवर रखियोसीं काफ़िले वारा चवण लॻा सुभान अल्लाह इहा बि ॻाल्हि ठीकु आहे पर खाली न वञे बकाइदो चांवर खीर त खावे सुभान अल्लाह ऐं त सोचे पियो त हाणे के वॾा काम ईंदा सुभान अल्लाह जीअं जो प्लेट चांवरनि जी साम्हूं रखियो खीर गिलास में साम्हूं में तारा पिया टिमकनि सुभान अल्लाह हिते बि इहे ई जीअं जो नज़र मां न खाईंदो मां न
तुझे तुझे पीजा नुकर है असा वजो में आपके तो अध कलाक बटे मेरा करे वजो आ पर मेरे का अगले बंद कयो है असा के सीधा ही न खाई ले तुझो पी भी खाई सुभान अल्लाह अरे ये न सुधर दे बटे तो बटर डंडन दी तोरी बुअर कढन से बस जिया जो बस डंडा चंगा भला ठक्का जो हिकड़ो मथे वारो बियो मुंह वारो पुठी वारो बाबा मारो ना आके ने खावा सुभान अल्लाह सुभान अल्लाह बुखार तो सजे दी जो सुभान अल्लाह बस हिकड़े मिनट जे अंदर प्लेट चावरन जी खाली खीर जो गिलास भी खाली रात जो अची घर मुंह पुछो करे सुम्ही पियो जिया जो सुबह जो थियो मुंह सुजो पियो कुछ घड़ियों गुजरियूं सुने अली वटा पियो गुजर करे मौला अली मुर्की करे पर मुनाफिक कादई न माको ना खादा सुभान अल्लाह सुने अली फरमाया मुनाफिक मुके अल्लाह दी जात जो कसम अरे खीर भी पीतो थी चावल भी खाता थी पातर भी खाता थी वाह 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 मुर्शिद मथे कर जो नारे हैदरी यो मुझो अली अल्लाह वरन जी ज़बान कुन फयकून जी कुंजी थी दिया सुभान अल्लाह अली सरकार के शान में मुझो शेर उठाया हिकड़ो मिस्र पर वो भी बुधाए दस्तगीर लगारी फकीर अट करे डेढ़ कलाक दी ले तभी अन्या एडी पे सुभान अल्लाह के अन्या चेहरे विच ये पहला दे प्रोग्राम में शुरू हो जाए भेज दस्तगीर सुभान अल्लाह वाह सही वाह ये शेर ने मेरा ठहले वाह मुर्शिद जिक्र है दर्जे सा